अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़मी अली कार और यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काज़मी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, अॼु फ़ैसिलो त न हो अचणो, पर वकील साहिबान बि चवनि था अॼु फ़ैसिलो न हो अचणो, पर वकील साहिबान मां बि हिकिड़ो वकील सिर्फ़ु हुते मौजूदु हो, न फैमिली मौजूदु हुई जेल जे अंदरि। तोशाखाना 2 जो जेको केस हलियो पिए, पोइ हुन में 17 साल सज़ा अची वई इमरान ख़ान साहब खे बि, बुशरा बीबी साहिबा खे बि, पर 17 साल सज़ा त आई, पर हुन में जज साहब लिखियो आहे त मां इमरान ख़ान जी वॾी उमिरि ऐं बुशरा बीबी जे फीमेल हुजण जे करे अञा पोइ बि लिहाज़ कयो। ठीकु थी वियो त कहिड़ो थो फ़र्क़ु पए, 17 साल न ॾिने आहे, 170 साल ॾेई छॾिया, उन सां छा? हू त अॻिमी जेल में आहिनि। ऐं पाण इहो ॾिठो आहे त हीअ जेकी पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत आहे, हिन में दरवाज़ो हीअं फिरंदो रहंदो आहे। जेल, इक़्तिदार, वरी जेल, वरी इक़्तिदार। तव्हां पीपल्स पार्टी जी क़यादत ॾिसी वठो, तव्हां नवाज़ लीग जी क़यादत ॾिसी वठो, हाणे PTI आहे त ख़ान साहब जेल में अचे थो, वरी इक़्तिदार में ईंदो, वरी जॾहिं वक़्तु फिरंदो त इहे 17 साल जेको आहे 17 ॾींहं बि कोन बचंदी। त मतिलबु आउं नथो सम्झां त ख़ान जेतिरे स्टेक्स ते अंदरि हीअ इक़्तिदारी रांदि खेॾे पियो ऐं असाब जी जंग करे पियो, त उनखे को हिन सज़ा सां को वॾो को धचको अची वियो हूंदो या वॾो को टेंशन अची वियो हूंदो, छाकाणि त उनखे ख़बर आहे सज़ा ॾियनि न ॾियनि, जेसि ताईं हाणोको माइंडसेट या जेके धुरियूं हींअर या फ़र्द इक़्तिदार ते क़ाबिल मतिलबु इक़्तिदार रखनि था, ताक़त रखनि था, हुननि सां जेसि ताईं मामलात हल न थींदा या उहे जेसि ताईं चेंज न थींदा, हिन खे अंदरि रहणो आहे। पोइ हाणे अंडर ट्रायल प्रिज़नर रहे या कॉन्विक्ट थी रहे, यानी सज़ा याफ़्ता थी रहे, या अञा कंहिं बि रीज़न मुल्ज़िम थिए या मुजरिम थी, जेल में ई रहणो आहे। बल्कि हुन सज़ा ॿुधण खां पोइ बकौल राजा सलमान अकरम राजा साहब जेके वकील बि आहिनि ऐं जनरल सेक्रेटरी बि आहिनि PTI जा, उन्हनि खे अॼु वञणु ॾिनो ख़ान ताईं। उन ताईं न वञणु ॾिनो, सलमान सफ़दर साहब खे वञणु ॾिनो जेको वकील हुयो। ओके, हुन अची पोइ ॿुधायो, हा ठीकु आहे, हुन अची ॿाहिरि नियापो जेको वकील, हा सॉरी, सलमान अकरम राजा खे न, सलमान सफ़दर खे, हा, त हुन अची ॿाहिरि ॿुधायो त ख़ान साहब नियापो कयो आहे त KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी खे होशियारु कयो त तयारी वठे। ऐं तयारी छा वठंदो, यानी एग्रेसिव, ॿिए लफ़्ज़नि में ख़ान अंदरां हीअ सज़ा ॿुधण खां पोइ हुनखे मतिलबु ईअं न थियो त को थधो पियो हुजे, छा थियो हुजे, हुन भीतर चयो त अचो वरी तयारी वठो। हाणे PTI जो चीफ मिनिस्टर KP में जॾहिं हुनखे हुनजो बानी चवंदो तयारी वठ, त मतिलबु छा थियो? वरी इस्लामाबाद ॾे मार्च करण जी तयारी, ॿी कहिड़ी तयारी आहे? ऐं हिन दफ़े हीअ बि संभरियो वेठा आहिनि त अगरि अहिड़ो कुझु थींदो त हीअ हाणे गवर्नर राज ते देरि न कंदा। हिन दफ़े हीअ संभरियो वेठा आहिनि, हिननि खे बुल खपे, हिकिड़ो मौक़ो खपे जीअं हीअ सुहेल आफ़रीदी खे फ़ारिग कनि ऐं KP ते गवर्नर राज लॻाइनि। सो सवली सिंधी में कन्फ्रंटेशन इज़ ऑन। झेड़ो जेको आहे उहो लॻो पियो हूंदो, लेकिन मतिलबु हाणे हिन मां हासिलु छा थींदो, इहा ॻाल्हि पाण कई दफ़े डिस्कस करे चुका आहियूं। हू हुनखे सज़ाऊं ॾींदा रहंदा, हू अॻु में ई जेल में आहे, हुजंदो भले ॾींदा रहो, हू हुनखे हू हुननि जे ख़िलाफ़ु जेको हुनजो वस पुॼंदो कोशिशूं कंदो रहंदो। ॾिसो न, गवर्नर राज बि अगरि ख़ान बि शायदि चाहींदो हूंदो त जेका हीअ जेको आइनी कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर हले पियो, मुल्क में जेको हुकूमती ढांचो हले पियो, हिन में हिकिड़ी मुस्तक़िल हिकिड़ी डफेर मौजूदु रहे। हाणे अलॻि बहस आहे त KP हुकूमत PTI खां हली वेंदी त PTI खे फ़ाइदो घणो थींदो या नुक़सानु घणो थींदो, इहा हिकिड़ी जुदा बहस आहे। जी हा, पोइ हुन ते हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे डिफरेंट ॻाल्हियूं थी सघनि थियूं, केतिरो असरु पए थो नथो पए। ज़ाहिर हिन ते मोटी था अचूं साहब, ज़ाहिर आहे हिकिड़ी कॉन्स्टेंटली हिकिड़ी PTI जी ऐं हिकिड़ो पूरो हले बि थो, कॉन्फ्रेंस बि हले थी, न ते चऊं था पिया। पर दलाल चौधरी साहब अॼु हिकिड़ी कुझु डिस्कशन कई आहे, फैसलाबाद में ॻाल्हाइनि पिया कंहिं हिकिड़े निजी कंहिं प्रोग्राम में, हू पंहिंजी जॻह ते बीठा, उते चवनि था पिया त भई हिकिड़ो त उन्हनि ॻाल्हि कई, बिल्कुलु पॉलिसी वाइज़ ॼण ॻाल्हि कई त पंजाब में हिकिड़ी गवर्नेंस सुठी आहे ऐं ॿियनि सूबनि में गवर्नेंस आहे कोन, त गवर्नेंस जिथे न आहे उते नया सूबा ठहणु खपनि। पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं करे विया जेके बुलो द बेल्ट चइजे या छा चइजे, उन्हनि चयो त भई ॿियनि सूबनि में माना छा चइजे, जानवर बि चई बहितर रहे थो पंजाब में ॿियनि सूबनि जे इंसाननि खां। ॿ अलॻि करे ॻाल्हियूं करे वठूं था त तलाल चौधरी साहब, हीअ साॻियो तलाल चौधरी आहे जेको अॻु में बि तमामु घणो ॻाल्हाईंदो हो, तंज़ीम साज़ी वारो जेको हिकिड़ो स्कैंडल थियो, पोइ PTI जे दौर में ईअं गुम थी वियो
पोइ PTI दौर में हिकिड़ा ॿिया तलाल चौधरी पैदा थिया, यस, पोइ उहे हाणे घुमनि, हाणे उहे घुमनि, हाणे उहे घुमनि। हाणे वरी निकिरी आयो। ही नवाज़ लीग जे अंदरि जेका ग्रुपिंग आहे उन में ही मरियम नवाज़ जे वेझो तस्वर थिए थो। हाणे मंतक मौसूफ़ जी ॿुधो त जिन्हनि पंजाब में त शानदार आहे गवर्नेंस, ॻोठनि में औरतूं महफ़ूज़, राति जो 3 वजे बि हलिया वञो कुझु कोन थींदो, ऐं मतिलबु पंजाब त हुन चए थो त सफ़ा यूरोप लॻो पियो आहे न, ईअं फिनलैंड लॻो पियो आहे या हिकिड़ो हॉलैंड लॻो पियो आहे, सफ़ा नीदरलैंड लॻो पियो आहे, स्कैंडिनेवियन कंट्री लॻो पियो आहे, सोशल वेलफेयर आहे, अलाए फ़ाइबे आहे। तंहिंजे करे हाणे तव्हांखे सूबा ठाहिणा आहिनि, चए थो ज़रूरु ठहणु खपनि, पर उते ठाहियो जिथे गवर्नेंस न आहे। हाणे अक़ुल जे अकाबिर खे केरु पुछे त ही छा हिनजी लॉजिक, ही छा कहिड़ी मंतक पियो ॻाल्हाए, वॉट डज़ दिस मीन। सूबा ॻाल्हि इहा आहे त जीअं बि मिसाल बलूचिस्तान में जेके बि हींअर हुकूमत हलाइनि पिया, अगरि हू नाहिल आहिनि बकौल तलाल चौधरी जे बकौल त हू हुते गवर्नेंस ठीकु न पिया कनि, त जॾहिं 3 में विरहाइजी वेंदो त पंजाब मां माण्हू हुते हुकुमरानी करे ॾींदा, उहे बलूचिस्तान जा माण्हू पोइ 3 हिसनि में साॻियो ई कमु कंदा। साॻियो ई, बिल्कुलु एग्ज़ैक्टली। हिकिड़ी नॉनसेंस हिकिड़ी गुफ़्तगू जंहिंजी का मंतक न आहे लॉजिक ॾियणु, ऐं छाकाणि त हाणे मथां इहो हुकुम आयल आहे त बाबा सूबनि जी मुखालफ़त न कयो, हलायो हिन ॻाल्हि खे, हलायो हिन ॻाल्हि खे, त तलाल चौधरी उनजी मुखालफ़त त नथो करे सघे, पर दिल्लीअ बतौर पंजाबी पाण खे ज़ाहिर पंजाब खे नथा टोड़णु चाहिनि। पंजाब बि छो टोड़णु चाहींदा, छो मरियम नवाज़ चाहींदी त हुनखे लाहौर ऐं पिंडी डिवीज़न जो चीफ मिनिस्टर करे छॾिजे, ऐं सॼो जेको अधु पंजाब आहे, साउथ ऑफ पंजाब, इहो को ॿियो चीफ मिनिस्टर, इहो छो चाहींदी मरियम नवाज़, ऐं बतौर पंजाबी बि हू छो चाहींदा। एग्ज़ैक्टली। जॾहिं की हुते सिराइकियुनि जो हिकिड़ो हिस्टोरिकल क्लेम आहे, हिस्टोरिकल आहे, कोई ही पाकिस्तान ठहण खां पोइ जी ॻाल्हि न आहे, अॻु खां हुनजो क्लेम आहे त हू पंजाब जो हिसो न आहिनि। शुरू खां हिकिड़ो चवणी आहे तख़्त लाहौर, ख़ैर सो उहा त बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे, उन ते कहिड़ी वई पाण डिस्कशन कयूं। लेकिन हीअ जेका ॿी ॻाल्हि कई आहे तलाल चौधरी त ॿियनि सूबनि में यानी सिंध, बलूचिस्तान ऐं KP में जेको इंसाननि जी हालत आहे उन्हनि खां बहितर हालत में पंजाब में जानवर आहे। यानी हिते जेको असीं रहूं पिया, असांजी हालत जानवरनि, जेके जानवर तलाल चौधरी जे सूबे में रहनि पिया, उन्हनि खां असांजी हालत उनखां बदतर आहे। हाणे जा 2 ज़ाविया आहिनि, हिकिड़ो त हिनखे केरु चए त तूं वेही 3 सूबनि जे माण्हुनि जी तज़लील करी पियो, 3 सूबनि जे माण्हुनि जी तूं हिकिड़े इंसाननि जी तज़लील करी पियो, हुननि खे जानवरनि खां बि चई थो त बदतर हालत में आहियूं, ऐं पर हुनजो जवाबु ॼाणाए थो त करप्शन आहे, गवर्नेंस ठीकु न आहे। त ॻाल्हि इहा आहे त ऐं हिन बहस में पवण खां सवाइ मूंखे त सम्झाए के त हू तलाल चौधरी ही 2 कलाक 3 कलाक पहिरीं बयानु ॾिनो आहे, अञा सिंध सरकार हुन जेको जवाबु ॾिनो आहे, न KP सरकार जवाबु ॾिनो आहे, न बलूचिस्तान सरकार ॾिनो आहे। हलो बलूचिस्तान वारा ॼाणीनि, KP वारा ॼाणीनि, हू त पाण में जाए, सिंध सरकार जी त इतिहादी आहे, ऐं बलूचिस्तान सरकार जी बि इतिहादी आहिनि। यस, हू हिते जे इंसाननि खे चवनि था त असां जेके आहियूं हुननि जी हालत जानवरनि खां बदतर आहे। त मतिलबु मूंखे कावड़ बि अचे पई, पर सिंध सरकार वज़ाहत करे न उनखे त न, हिते सभु गुल गुलज़ार आहे। ऐं हिन बहस में नथो पाण त पंजाब जे माण्हुनि जी छा हालत आहे, हींअर पाण बोर्ड में बि ॾिठी हुननि छा हालत आहे, ही राजनपुर ऐं ही रहीमयार ख़ान छा, तलाल चौधरी पंजाब में नथो चए त हिते जो कचे जा डाकू आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, ऐं हुते जेको कुझु आहे हुन बहस में नथा पऊं। लेकिन ॻाल्हि इहा आहे त गवर्नेंस, आउं हमेशह चवंदो हुउसि त हीउ हिकिड़ो इशू आहे जंहिं ते हिननि सूबनि खे ही केसि ताईं अखियूं बंदि रखंदा। ॾिसो एतिरो वॾो तानो मिले, एतिरो वॾो तानो ॾिनो अथसि त मतिलबु मूंखे यानी अच्छा आउं, पर इतफ़ाक़ आहे त आउं हिन ॻाल्हि खे ईअं चई बि नथो सघां त यार असांजी गवर्नेंस तमामु शानदार आहे। मसइलो त इहो ई आहे। हाणे सिंध सरकार हिन जी मज़म्मत कंदी, हिन जी तनक़ीद कंदी, लेकिन ग्राउंड ते गवर्नेंस जो त इशू आहे न। हाणे जानवरनि वारी ॻाल्हि त हिकिड़ी
हिकिड़ी बदतमीज़ी वारी ॻाल्हि Yes, exactly. जेको तलाल चौधरी खे माफ़ी वठणु खपे त हू हिते पाकिस्तान जे माण्हुनि खे जानवरनि सां भेट करे पियो, एॾी सुप्रीमेसी एतिरी पंहिंजे पाण खे जेका वॾाई अथसि उनजी उनखे माफ़ी वठणु खपे। लेकिन बहरहाल हिननि सूबनि खे बि पंहिंजी गवर्नेंस खे सोचणु त खपे। कॉलन सां मीरे जा सरपुर टंडो जाम हूंदा जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? तव्हां कारी साहब खे मुंहिंजी तरफ़ां सलाम हुजे। कहते मुंहिंजो सुवाल है त ही इमरान खान जे दौर में वज़ीर हवाबाज़ी हूंदो गुलाम सरवर, हुन हिकिड़ो बयानु ॾिनो असेंबली में, तव्हांखे यादि हूंदो त असांजे जेको एयरलाइन जा पायलट आहिनि उन्हनि जा जेके सर्टिफिकेट आहिनि से जाली आहिनि, ऐं उन खां पोइ जेको आहे सॼी दुनिया में असांजी एयरलाइन ते जेका पाबंदी लॻी वई जेका अञा ताईं बि हले पई। हाणे वरी नओं इंकिशाफ पियो थिए त असांजे जेके जज आहिनि उन्हनि वटि बि जाली डिग्रियूं आहिनि, ऐं उहो 40 साल खां पोइ बि असां उहे ॻाल्हियूं खोटे पिया कढूं त हीअ दुनिया कहिड़ो तासुर वरिते? छा असीं एॾा अहिल आहियूं जो असां 40 साल खां पोइ बि चोरियूं ॻोल्हे वठूं था, या असीं अहिड़ा ना अहिल आहियूं जो 40 सालनि ताईं चोरी कोन था ॻोल्हे सघूं? ऐं इन्वेस्टमेंट जेके माण्हू पहिरियां उहे किथे आहिनि? इंसाफ़ जे निज़ाम हिन में माण्हू ईंदा, जग हथाई थींदी, असांजी इहे कोन पई थिए। इन में थोरो साईं तव्हां कमेंट्स कंदा, महिरबानी। थैंक यू। सभु हिन में फ़र्क़ु हो, हुन त हिकिड़ी जेका उनजी सॼी हिकिड़ी कमर्शियल एयरलाइन खे चयो त असां वटि डिफेक्टिव पायलट्स आहिनि त दुनिया अची हथु कढियो। उनजो त हिकिड़े इदारे खे विहारण में हुन खालसा वारे वज़ीर जो वॾो हथु हो। सिधो PIA खे सफ़ा हिते जेका आहे, हिते ॻाल्हि इहा आहे त सभिनी जजनि जी नथा चवनि त डिग्री जेके जज जेके आहिनि उहो थोरो सरकार जी पॉलिसी खां थोरो हेठि मथे आहिनि, उहे चवनि था उन्हनि जी थोरी डिग्री में गड़बड़ आहे। ऐं हू कल्ह बि चयो त 40 वकालत बि कंदो रहियो हूंदो इन डिग्री ते, जहांगीरी साहब वकालत कई अथई, प्रोसिक्यूटर जनरल थियो आहे, नैब जो स्पेशल प्रोसिक्यूटर थियो आहे, अटॉर्नी जनरल एडिशनल अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान थियो आहे। हा, लेकिन पोइ हाणे हुणी ख़बर आई आहे त ख़ज़र साडा पर आहे, हुणी ख़बर आई आहे त डिग्री जाली आहे। त बहरहाल हू दुनिया खे ॿुधाइणु चाहींदा त जेके जज असांजे ख़िलाफ़ु बयानु पिया ॾियनि उहे दरअसल नाहिल आहिनि, डिग्रियूं ठीकु न आहिनि। यस, हा, मसइलो इहो आहे असल में, ॿियो को मसइलो न आहे। ॾिसो हाणे पंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर जेका हीअ ॻाल्हि हले पई आहे, हाणे तलाल चौधरी साहब कई आहे जेका ॻाल्हि, पर सॉर्ट ऑफ इहा जेका रागनी हिकिड़ी हले थी पई नयनि सूबनि जी, इहा त पंहिंजी चाहे ते, पर पीपल्स पार्टी छा अगरि पीपल्स पार्टी रिस्पॉन्ड कयो त पोइ हे वरी उहा ई ॻाल्हि न शुरू थी वेंदी त पंजाब वर्सेस सिंध नून लीग वरी साॻियो कढी ईंदी नैरेटिव। हीअ जेको तलाल चौधरी जी ॻाल्हि, ॾिसो तलाल चौधरी खां 2 ॾींहं पहिरीं मरियम नवाज़ बयानु ॾिनो, जंहिंजो सिंध सरकार या पीपल्स पार्टी को बि नोटिस न वरितो, जेको हुन चयो त ॿिया चीफ मिनिस्टर जेके आहिनि रुगो पंहिंजे प्रोटोकॉलनि में धरणनि न पूरा आहिनि, त धरणा त KPRO थी वियो, हू त प्रोटोकॉल कंहिंजे लाइ चयो पियो, और दूसरे सूबे अगर काम नहीं करते हैं तो इसमें हमारा क्या कसूर है? यानी हू छा लॉजिक विकिरण जी कोशिश करे पई पंजाब सरकार या मरियम नवाज़ जी लॉबी, त पंजाब में छाकाणि त गवर्नेंस बि शानदार आहे ऐं असीं पैसा बि तमामु ठीकु इस्तेमालु कयूं था, तंहिंजे करे न पंजाब खे टोड़ियो वञे, न पंजाब जा पैसा NFC मां घटि कया वञनि। पर छाकाणि त माना ॿिए लफ़्ज़नि में अगरि सिंध सरकार KP ऐं बलूचिस्तान में छाकाणि त गवर्नेंस ठीकु न आहे ऐं हुते पैसा बि हेठि मथे थियनि था, त जेको हुन सां वणे करे वठो, ठीकु आहे। हाणे इहो मुमकिन कोन्हे एक्चुअली। यासिर जेका ॻाल्हि आउं बार बार चवां थो, हीअ सूबे वारी ॻाल्हि जेका आहे इहो त हिकिड़ो भउ ॾेखारण जी ॻाल्हि आहे, इहो हिकिड़ो भउ ॾेखारीनि था। बेसिकली बल्दियाती इदारनि खे बाख्तियार करिणो आहे, मतिलबु वधीक इख़्तियार ॾियणा आहिनि, ऐं हुननि जी जेका माली फाइनेंशियल मामलात आहिनि, हुननि जी पैसा ॾोकड़ जो मामिलो आहे, उहो मर्कज़ पाण वटि रखणु चाहे थी। पोइ त NFC रीनेगोशिएट थींदो न सॼो, ठीकु आहे। पोइ त सूबनि वटि सिर्फ़ु पंहिंजी पघारूं ॾियनि ऐं 4 चीदा कमु कराइनि, बाक़ी सूबे जो कमु न रहंदो, ऐं सिर्फ़ु पुलिस जा पघारूं ॾेई वठनि। उहो भला केरु करे अगरि ॾियनि, अगरि पुलिस बि अगरि सेंट्रलाइज़ पुलिस ठाहिण जी ॻाल्हि कनि था त पोइ इहो बि सूबे वटां वियो, त बसि पोइ सूबो खे हिकिड़ो डिजारीनि था। मूंखे ॾिसो मुर्तज़ा जतोई साहब हाणे मुसलसल बयानु ॾिए पियो, ठीकु आहे, उनजो मौक़ुफ़ आहे त नाज़मी मुशर्रफ जहिड़ी करे आउं सां इतफ़ाक़ नथो कयो, हू ख़ैर हिकिड़ी बहस जोगी ॻाल्हि आहे त केतिरा इख़्तियार, आउं बि सम्झां थो त वधीक इख़्तियारात बल्दियाती इदारनि खे मिलणु खपनि, पर केतिरा उहा हिकिड़ी बहस आहे। लेकिन हीअ जेका ॿी ॻाल्हि कनि पिया जतोई साहब, इहा त मर्कज़ जी ख़्वाहिश आहे त
पैसा डायरेक्ट नौशहरे में बि वञनि, डायरेक्ट मिठी में बि वञनि, त माना इस्लामाबाद में वेठल बाबू जेके आहिनि उहे फ़ैसिलो कंदा त मिठी खे केतिरा पैसा ॾियूं, या भले हुननि खे कॾहिं रिलीज़िस हू हुतां कंदा। ॻाल्हि इहा आहे त हुनजो जवाबु इहा त सूबा नथा ॾियनि पैसा, भई त सूबनि जी अफ़ाल सुधारियो न, सूबनि इहो डिमांड थियणु खपे त सूबनि जी हुकूमतूं जेका आहिनि उहो उन्हनि खे लाज़िम कराए वञे त जीअं NFC थिए थो, PFC खे कॉन्स्टिट्यूशनल ईअं कवर प्रोविंशियल फाइनेंशियल कमीशन अवार्ड जेको आहे अचणु खपे, हुनखे ज़रूरी बणाइजे। पर सूबे जा पैसा मर्कज़ कीअं विरहाईंदो, इहो त ॿिए लफ़्ज़नि में अणसिधी तरह तव्हां हिकिड़ा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ठाहिण जी ॻाल्हि पिया कयो त नाज़मनि जेतिरा पावर ॾेई छॾियो, जेको मुशर्रफ ॾिना, ही उहा ई ॿोली आहे, मतिलबु सोच आहे जेका इस्लामाबाद जी आहे। सो इहो भले मुर्तज़ा जतोई साहिबु चए को ॿियो चए, इहो सिंध जे माण्हुनि खे क़ाबिल क़बूल न थींदी आहे। ही एंटी प्रोविंशियल ये सूबे जे हक़ूक़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हि हूंदी, दैट्स आई एम वेरी क्लियर ऑन इट। बाक़ी इख्तियार केतिरा मिलणु खपनि बल्दियाती इदारनि खे, इहो बहस जोगी ॻाल्हि आहे। पर फंड्स इस्लामाबाद में अचनि, इहो त माना तव्हां मर्कज़ियत कयो पिया। अॼु ॾिसो ॻाल्हि हमेशह ॾिसो डिघे मुदे में ॾिसणु खपे न, अॼु हुकूमत कंहिंजी आहे सूबे में, सुभाणे के ॿिए जी हूंदी, त मतिलबु इहो आहे त बेसिक ॻाल्हि ई ख़तमु करे छॾिजे छा। अगरि सुठी का कारकर्दगी रखण वारो कॾहिं कोई अची वञे त पोइ कम ई न करे सघे, पोइ कम ई न करे सघे न, पोइ त कम ई न थींदो। सो इंतिहाई मतिलबु हीअ सिंध जे माण्हुनि खे आउं नथो सम्झां, जेकी ॻाल्हि सम्झनि था उन्हनि खे इहो बिल्कुलु सम्झ में ईंदो त ऐं सॼी गेम इहा ई थिए पई त सूबनि जी ॻाल्हि लिखारिजे ऐं डिस्ट्रिक्ट्स ऐं बल्दियाती इदारनि खे तक़रीबन पैसा बि हुननि खे इस्लामाबाद में ॾिजनि, इख़्तियार बि बेतहाशा ॾेई छॾजनि, त पोइ चीफ मिनिस्टर जेको डमी रहिजी वेंदो कराची में। इहो उहा सोच आहे, आउं इन सां टोटली डिसएग्री कयां थो ऐं आउं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे कॾहिं बि क़ाबिल क़बूल न थींदी। पर सूबनि वारी ॻाल्हि बहु आहे, छाकाणि त उहो हुनजी को मंतक ई कोन्हे। अच्छा, पर बेस त गवर्नेंस था ठाहिनि न, त गवर्नेंस जॾहिं बेस ठाहिनि था त पोइ त माण्हू अक्सर जस्टिफाई कंदा त भई गवर्नेंस किथे आहे। हाणे दलाल चौधरी जे चवण सां त इहे क्राइटेरिया कोन ठही वञे थो। ॾिसो हीअ सूबा जेके आहिनि पाकिस्तान ठहण खां पहिरीं बि मौजूदु हुआ, हिननि जी हिकिड़ी हिस्टोरिकल वैल्यू आहे, हिननि सां माण्हुनि जी हिकिड़ी अटैचमेंट आहे। असीं हिन सूबे खे धरती मास सम्झूं था, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी नथो सम्झे न सम्झे, हीअ त हीअ त ॻाल्हि ई न आहे, हुन ते पाण कलाकनि जा कलाक बहस करे सघूं था। अच्छा, पाण तो हलो पंहिंजी हुन सियासत ते, ज़रा हीअ त पंहिंजी जाइ ते हलनि थियूं पयूं, PTI जो हिकिड़ो पंहिंजो सम्झ में ॻाल्हि नथी अचे त माना ठीकु आहे, PTI जो इमरान ख़ान साहिबु त पंहिंजो हिकिड़ो जारिहाना, अॼु बि जेका हिकिड़ी लैंग्वेज अगरि महसूसु थी त ज़ाहिर हुन मां जारिहाना हिकिड़ो महसूसु थियो त भई हिकिड़ो एतिजाजी कॉल या अहिड़ो। TTIP कॉन्फ्रेंस करे वेठी आहे, 2 ॾींहंनि जो ई कॉन्फ्रेंस हलाई थी पई, उहे त इहे ॻाल्हियूं था कनि वेठा त भई टेम्परेचर कंट्रोल कयो, टेम्परेचर घटि कयो, ॻाल्हियुनि खे वधायो। हाणे शर्त रखी अथऊं ॻाल्हियूं करण लाइ त इमरान ख़ान साहिब सां मुलाक़ात करायो। ॾिसो हीअ जेको अॼु तहरीके तहफ़ुज़ आईन पाकिस्तान वारा अॼु महमूद अचकज़ई साहिबु या हिननि सभिनी चयो त बाबा ॻाल्हियूं करणु खपनि। महमूद अचकज़ई खे इन ई ॻाल्हि लाइ आंदो वियो त बाबा हू PTI जो न आहे, लेकिन हिकिड़ो अपोज़िशन जो अॻवान आहे त हीअ हिकिड़ो विच थरो रोल प्ले करे सघे थो। पर उहो रोल त तॾहिं उहो अदा करे सघंदो जॾहिं हुनखे ॿई धुरियूं को लचक ॾेखारींदियूं। अच्छा, हाणे ॿई धुरियूं लचक मूंखे त ॾेखारींदे किथे नज़र नथियूं अचनि। जी त लेकिन बहरहाल हू हिकिड़ो मुतदिल ऐं विचथरो रस्तो वठण जी कोशिशि करे पियो त अगरि सुभाणे को ॻाल्हियुनि जो माहौल जुड़ी वञे त अचकज़ई साहिबु रिकॉर्ड ते हुजे त भई आउं कोशिशि कयां पियो, आउं अवेलेबल आहियां। ॻाल्हियूं ॾिसो ॿई धुरियूं रोज़ ई पाण ॻाल्हि कयूं था, हीअ हिकिड़े लॉक में अची वई आहे सिचुएशन, तालो लॻी वियो आहे। ख़ान जे अंदरि ख़ान चए थो बाबा कल्लो जो करणु आहे, केतिरो अंदरि मूंखे केतिरी तकलीफ़ ॾींदो, ॾेई वठो। मतिलबु हू हुन हाणे जेको हुनजी फ्रेम ऑफ माइंड आहे उहो हिकिड़ी ॿी सोच में हलियो वियो आहे। इस्टेब्लिशमेंट खे गवर्नमेंट खे बेइंतहा हींअर पंहिंजे पाण खे मज़बूत सम्झे थी, डोमेस्टिकली बि, लोकली बि, फाइनेंशियली बि हू सम्झे थी त हू आहिस्ते आहिस्ते इन मां निकिरी वेंदी, ऐं इंटरनेशनली बि। हाणे ॾिसो न कल्ह हीअ जेको गज़ा में जेको हाणे ट्रंप साहिब जो फेवरेट हीअं टॉपिक आहे त उहो इंटरनेशनल स्टेबलाइज़ेशन फोर्स जेका ISF ठाहिणी अथसि गज़ा में, जंहिंमें 6 मुल्कनि जी
त उन में सेक्रेटरी स्टेट जेको अथनि मार्को रूबियो जेको आहे उन कल चयो न, उन चयो त आउं शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान जो जंहिं इहा ऑफर कई आहे त हू गज़ा में फ़ौजूं मोकिलण लाइ, पाकिस्तानी फ़ौज मोकिलण लाइ तयारु आहे। पोइ चई अच्छा तयारु न आहे लेकिन हू इन ते गौर करण लाइ रास्तो ज़ाहिर कयो अथसि। शुक्रिया माण्हू गौर करण ते त कोन कंदो आहे न, माना हिकिड़ी अंडरस्टैंडिंग ॾिनी वई हूंदी। ऐं सो बहरहाल हींअर UAE खे वॾी परेशानी आहे त न वञे, कतर खे बि परेशानी आहे, हाणे इहो इजिप्ट खे बि चवनि था परेशानी आहे त न वञे, इहे 6 मुल्कनि जी फ़ौजूं, मुस्लमान मुल्कनि जी फ़ौजूं गज़ा में न वञनि। शायदि इज़राइल खे परेशानी हूंदी, इज़राइल ट्रंप खे त हाणे रोके न पियो सघे त हू हिननि मुल्कनि जे ज़रिए हिन प्लान खे सबोटॉश करण जी कोशिशि करे पियो। UAE जो इज़राइल सां तालुकात हाणे को राज़ कोन्हनि। सो बहरहाल इन दिस सिनेरियो असांजी जेका गवर्नमेंट आहे या इस्टेब्लिशमेंट या जेको हाइब्रिड सिस्टम आहे, ही पंहिंजे पाण खे इंतिहाई बाख़्तियार ऐं ताक़तवर महसूसु करे थो, त हू छो ॻाल्हियूं कंदो? पर हाणे पुटनि जा इंटरव्यू त ईंदा था वञनि, वरी इंटरव्यू ॾिनो अथऊं, वरी उहे ई शदीद ॻाल्हियूं कयूं अथऊं त पुट बाप मतिलबु आइसोलेशन में रखे थो वञे, जान खे ख़तरो आहे। हा, हीउ जेको हुनखे इंटरव्यू ॾिनो अथनि मेहदी खे, त उन में मूं हिकु क्लिप ॿुधी पे त हू चवनि पिया त असीं वञूं पिया ऐं असां, पर असांखे ब्रिटिश गवर्नमेंट पहिरीं चयूं त ट्रंप मां असांखे आसरो हो, उम्मीदूं हुयूं, पर हाणे नथो लॻे त अमेरिका असांजी मदद करे पियो। उन पुछियोसि त भला बरतानवी सरकार चयईं त बरतानिया बि असांखे चयो आहे त बाबा वञो पंहिंजे ई, असां तव्हांखे को हुते, त मतिलबु हू अगरि ईंदा त हिकिड़ी हलचल त मचाईंदा, लेकिन हू हलचल केतिरी रिज़ल्ट ओरिएंटेड हूंदी अगरि पोयां अमेरिका ऐं बरतानिया हुनखे न पिया सपोर्ट कनि, हुननि जी इस्टेब्लिशमेंट्स या गवर्नमेंट्स न पियूं सपोर्ट कनि, अची चक ॾेई हलिया वेंदा। छाकाणि त हू तलाल चौधरी चयो त भई असां त हिननि खे वीज़ा ॾियण लाइ तयारु आहियूं, दरख़्वास्त ॾियनि असीं वीज़ा ॾेई छॾींदासीं। ज़रा एट द सेम टाइम जॾहिं गाज़ा फोर्स मोकिलण जी बि ॻाल्हि हले थी पई, पाकिस्तान खे अमेरिका ग्रेटफुल थिए थो पियो, हालांकि पाकिस्तान वटां त ख़बरूं इहे ई अची पियो त पाकिस्तान अञा ताईं फ़ैसिलो न कयो आहे, जे ख़बरूं हलियूं पई ऑफिशियली बि जेके आयूं पई साम्हूं त पाकिस्तान अञा ताईं फ़ैसिलो न कयो आहे, पर हू ग्रेटफुल अगरि थिए थो, UN जी रिपोर्टूं असांजे फेवर में अचनि थियूं पयूं कंज़ेक्यूटिवली, ठीकु आहे, हिकिड़ो माहौल त पाकिस्तान जे हिकिड़े फेवर में ठहे थो पियो, पर गॾोगॾु क़ासिम ऐं सुलेमान जे काफ़ी माण्हू इहा ॻाल्हि बि सवाल उथाइनि था त हू त पहिरियां बि अचनि पिया, त छा पहिरियां रोकियो वियो हुयो त हाणे चयो वियो आहे त गो हेड वञो ताकी प्रेशर डेवलप थिए। ज़ाहिर आहे हाणे ख़ान वटि जेतिरा कार्ड्स आहिनि सभु प्ले थींदा न साईं। अगरि पहिरीं हितां आसिरो हूंदो, हुतां आसिरो हूंदो, पाण हितां बि आसिरो ख़तमु थियो, हुतां बि थियो, त भई जेको थोरा थोरा आसिरा आहिनि, जीअं मिसाल अगरि ख़ान चए थो पंहिंजे चीफ मिनिस्टर खे त KP मां वरी को लॉन्ग मार्च कजे इस्लामाबाद ॾे, त सम्झे पियो न त हिन जो नतीजो छा निकिरंदो, पर ख़ान पंहिंजा कार्ड सभु प्ले करणु चाहींदो हूंदो। ॾिसो गवर्नर राज सां जेका ही हाइब्रिड सिस्टम या ही सॼो सिस्टम आहे, हिन खे हिन जे लाइ शदीद ही ॻिची में हिकिड़ी फिल्म ठही वेंदी तमामु वॾी, लेकिन हिकिड़ो जेका महफ़ूज़ पनाहगाह KP लाइ PTI लाइ के ख़ैबर पख्तूनख्वा जो सूबो आहे, उहो महफ़ूज़ पनाहगाह बि त ख़तमु थी वेंदी न, त नुक़सानु वरी बि इन खे थींदो। जी हा, कॉल सां गॾु जावेद समून नगर पाकर मां। जी समून साहब छा चवणु चाहींदा? साईं, कंहिं वक़्त में जेको आहे सिंधी अदब में वॾो तहक़ीक़ी कमु थींदो ऐं उन तहक़ीक़ी कम जे करे वरी नयूं नयूं शयूं साम्हूं ईंदियूं, ऐं ख़ासि करे उहो तहक़ीक़ी कमु जेको कंदा उहो डॉक्टर नबी बख्श बलोच हूंदो, अता बबरो हूंदो, मिर्ज़ा कलीच बेग हूंदो, डॉक्टर गुरबख्श वाणी हूंदो, कल्याण आडवाणी वारा हूंदा, उहे इहो कमु कंदा, उन में वॾो हथु वंडाईंदा, ऐं उन नतीजे में मेहरान ऐं बरसात जहिड़ा नाम्यारा रिसाला बि निकिरंदा। हाणे ॾिठो वञे त कुझु वक़्त खां पोइ जेको आहे करोड़ों रुपया जेको आहे ख़र्च करे सिर्फ़ु 2 कलाकनि जा अदबी शो कराए वेंदा आहिनि, जंहिं ते अलाए केतिरो ख़र्च थींदो आहे, पर उनजो आउटपुट जेको हूंदो आहे उहो ज़ीरो हूंदो आहे। इहो ज़रूरी न आहे त उनखे जेको आहे तहक़ीक़ कमु उनखे वरी रिवाइव कयो वञे, वरी जेको आहे इहो तहक़ीक़ कमु करे ऐं सिंधी अदब खे जेको आहे तरक़ी ॾियारी वञे। साईं ख़बर न आहे सिंधी अदब खे तरक़ी कीअं वठां, अदीब कोन आहियां समूह साहब। बहरहाल तहक़ीक़ हिकिड़ी ॿी शइ आहे ऐं अदब हिकिड़ी आई थिंक इट्स अ डिफरेंट थिंग, क्रिएटिव कमु आहे, हू हिकिड़ो खोजना जो कमु आहे, रिसर्च जो कमु आहे,
तख़लीक जेको ही क्रिएटिव कमु आहे, को शाइरी करणु, को शॉर्ट स्टोरी लिखणु, को नॉवल या अफ़सानो लिखणु, उहो ॿी शइ आहे। पर अॼु जे दौर में तव्हां ॾिसो त ॿियनि ॿोलियुनि में बि को घणो अदब या इवन ही मिसाल आउं तव्हांखे मतिलबु पाण पंहिंजे पाड़ेसरी मुल्क में चऊं त ॿ वॾा तख़लीकार गुलज़ार ऐं जेके जहिड़ा आहिनि, गुलज़ार ऐं जावेद अख्तर, इहो घणो वक़्तु फिल्मुनि लाइ गानो लिखंदा रहनि था। उहे वीचारनि जी का कॾहिं कॾहिं नज़मनि जी या अहिड़ी का पोइट्री जी या हुनजी किताब अचे थो त केरु पढ़े ई कोन थो। पर जॾहिं हू बीड़ी जलाए ले या छैया छैया लिखनि था या कुझु लिखनि था, उहे गाना सुपरहिट थी वञनि था। सो अदब बाय एंड लार्ज पाकिस्तान ऐं हिन भर पासे में को कहिड़ी ॿोली में उसरे पियो जो सिंधी बहरहाल थियणु खपे। सही, मां अदीब न आहियां ऐं मूं वटि हिन ते को मशवरो बि कोन्हे, तव्हां चओ था ज़रूरु थियणु खपे। बज़ार हर शइ चेंज थी थी, दुनिया जो हिकिड़ो पूरो सिस्टम चेंज थिए थो पियो त एक्चुअली दुनिया विजुअल ॾे वञे पई। यस एग्जैक्टली, त अदब बि विजुअलाइज़ में अदब क्रिएटिव आर्ट ॾे वञे पियो शयुनि खे। मतिलबु रिटन वर्ड, चाहे हू वेबसाइट्स तव्हां ॾिसो, इवन हाणे वेबसाइट्स जो बि ज़वाल अचे पियो, छाकाणि त हुन में पढ़णो पए थो। यस, सो आस्ते आस्ते मे बी आफ्टर 20 years 30 years आई डोंट नो ही असीं हाणे वीडियोज़ हर शइ वीडियो ऑडियो हिन ॾे दुनिया वधीक राग़िब थी वई आहे। ही सुठी शइ आहे, ख़राबु आहे, उहो त खराब डिफरेंट बेस आहे। उहा त पोइ हाणे केतिरे हुन में आहे या न आहे। ऐं सभु तरह हाणे पंहिंजी ॻाल्हि हले पई त हिन नंढड़ी ॻाल्हि निकिरी त अॼु NFC जे असांजी वफ़ाक़ी गवर्नमेंट जेके नंग अखर जारी कया KP गवर्नमेंट जे हवाले सां, त को 8,500 अरब जेको आहे असांखे KP गवर्नमेंट खे ॾिना आहिनि 15 years जे अंदरि। KP गवर्नमेंट चए थी 2200 अरब में ॾिना आहिनि। हेॾो वॾो डिफरेंस आहे। हाणे 2200 अरब ऐं 8,500 अरब यानी 6,500 अरब रुपए जो फ़र्क़ु अची वियो। हाणे निबेरो केरु करे बसि हुननि जो हिकिड़ो बयानु अची वियो, हिननि जो हिकिड़ो बयानु अची वियो। हाणे तव्हां असां जहिड़ा पाकिस्तानी जा माण्हू जेके आहिनि उहे गंग वेठा आहिनि, अड़ी 6,000 अरब रुपया किथे हलिया विया। अहिड़ी शइ कई अचनि थियूं, पोइ कारपेट जे हेठि हलियो वञनि थियूं, अलाए केरु सही हो केरु ग़लति हो। असां वटि अहिड़ा कम जाम थियो। हीअ ॻाल्हि जेका हले पई, इमरान ख़ान साहिब खे जेल मुंतक़िली ऐं हीअ कयो वेंदो ऐं होॾे कयो वेंदो, हीअ जेकी ॻाल्हि हले पई आहे को कॉन्स्टेंटली, हाणे ॻाल्हि अचे थी पई त भई जेल मुंतक़िली राणा सना साहिब चवनि था त न आहे को प्रोग्राम जेल मुंतक़िली करण जो। ईअं ई कुझु ॿ टे ॻाल्हियूं कुझु ईअं साफ़ ई वेठा ॻाल्हि कनि पिया त जे कल्ह बि पाण डिस्कस कयोसीं त उहो बार बार इहो ई मौक़ुफ़ साम्हूं अचे थो पियो त मरीम नवाज़ शरीफ़ साहिबा किथे रोड़ो अटकाइनि थियूं शिफ्ट करण में। उहो नथियूं चाहिनि त को पंजाब जे सेंट्रल जी तरफ़ या हेॾे होॾे तरफ़ काॾे को शिफ्ट कयो वञे इमरान ख़ान साहिब खे। इस्लामाबाद जे वेझो ई रहनि। मूंखे आउं नथो मञा, ऐं इहा ॻाल्हि बि नथो मञा त मरीम नवाज़ हुनखे हटाइणु चाहे थी, जेल मां शिफ्ट करणु चाहे थी या नथी करणु ॾे। इहे फ़ैसिला मरीम नवाज़ जे करण जा आहिनि ई कोन। अडियाला जेल जा या जिथे बि ख़ान हूंदो हुन जेल जा फ़ैसिला करण वारा कंदा। मरीम नवाज़ जे ईअं हिकु सिंबॉलिक आहे। बाक़ी राणा सनाला चए थो त हुनखे अडियाला मां शिफ्ट न पियो कयो वञे। राणा साहिब खे अॼु ताईं इहा ई ख़बर हूंदी, थी सघे थो हींअर 2 कलाक खां पोइ शिफ्ट करे छॾींसि के ॿिए जेल में। राणा सना चए अच्छा मुझे ख़बर ई नहीं। जी उहो वफ़ाक़ी वज़ीर करे विया प्रेस कॉन्फ्रेंस त सज़ा नथी अचे, वरी पोइ नोटिफिकेशन नथी अचे, वरी पोइ थोड़ी देर खां पोइ अचे। कॉल ज़फ़र नक़वी साहब हैदराबाद में। जी नक़वी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटे यासिर, मोहतरम अली काजी साहब सलामती हो, आप लोग सलाम कबूल करें। सर मैं ये कह रहा हूँ सर, कुछ अजीब ही हालात हो गए सर कि हमारी जुडिशरी पता नहीं कहाँ गायब हो गई है सर। एक हाई कोर्ट में जो जज खड़े होके अपने ब्रदर जज को हटा देता है मिनटों में। अब आउटराइट ये जज हो रहा है। एक जज का बेटा 2 लड़कियों को बेचारा चक्कर मार के बड़े इत्मीनान से 3 दिन में फारिग हो जाता है। हम कहाँ जा रहे हैं सर? ये माइट इज राइट हमारे मुल्क का कानून क्यों बन गया है काजी साहब? ये तो एक अजीब सा दस्तूर हो गया सर। बस कोई सेक्शन कोई शोबा ऐसा नहीं है कि जहाँ अब इंसानियत झलक नजर आती है। तो लोग खवातीन मुझे याद आती हैं सर। काजी साहब हकीकत ये है कि तारीख इंसानी में आदमी को इंसान बनाने में खवातीन का बड़ा हक किरदार रहा है। और ये खवातीन जो है ना वो कहीं वो मिलती हैं जनाब खतीजा की शक्ल में, कहीं जनाब ज़ैनब की शक्ल में करबला में, कहीं वो हमारे सियासत में जब आए तो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की माँ नुसरत की सर के
लाठी की सूरत में, कभी बेनज़ीर की सूरत में, आज ईमान मज़ारी की सूरत में और राबिया जावेद की सूरत में। तो इनसे हौसला मिलता है सर। ये बूढ़ी बूढ़ी ख़वातीन जो हैं, मुझे लगता है कि इन औरतों की ताकत से शायद इन ख़वातीन की ताकत से मर्दों को एहसास हो काजी साहब, और वो ये सोचें कि भाई अब हमसे सब कुछ मत छीनो यार, हमारे कपड़े मत उतारो, बस इतना मेहरबानी करो सर। रोशनी डालें काजी साहब, आप काजी हैं, आपका जस्टिस खानदान रहा है। थैंक यू सर। काजी तो नकवी साहब फ़ाइज़ ईसा साहब भी थे, चीफ जस्टिस थे। मैं तो सिर्फ लक़ब का काजी हूँ, वो तो असल में काजी थे। तो काजी होना काफ़ी नहीं है, इंसाफ तो एक अच्छा। आपने कहा कि ये माइट इज़ राइट का क्यों कहाँ से आ गया है सर? आप नकवी साहब तो बड़े जानदीदा बुजुर्ग, पता आपका तजुर्बा है। ये तो हमारे पास पाकिस्तान में पहले दिन से था, माइट इज़ राइट। ग़ुलाम मोहम्मद से लेकर, उससे पहले से लेकर, बस सिंधी में कहते हैं ॾाढो सो गाबो। तो ये कोई नई चीज़ तो नहीं हो रही है। जुडिशरी भी एक दूसरे के साथ, अपने फेलो जजेस के साथ, ब्रदर जजेस के साथ जो हशर कर रही है, ये भी कोई नया नहीं है। ये भी पूरी तारीख पाकिस्तान की जुडिशरी की भरी हुई है। ख़वातीन तो देखिए, बात यह है कि हम तो जो ख़वातीन के साथ ज़्यादतियाँ हो रही हैं वो तो अपनी जगह हैं, लेकिन मर्दों के साथ भी क्या बेहतर सलूक हो रहा है क्या? तो कानून अगर आएगा नकवी साहब, जब भी आएगा, मैं तो नहीं मानता कि हमारे पास कभी उस तरह से रहा है, लेकिन जब भी आएगा तो फिर दोनों को ही मिलेगा। उसमें फिर जेंडर का, क्योंकि कानून आएगा तो वो जेंडर तो देखेगा ही नहीं। अज़ब जेका हाणे पंहिंजी ॻाल्हि, हाणे जो मेन ॻाल्हि ते अगरि अचूं, जेका हले पई त हीअ सॼी सूरत हाल जेका आहे उहा अगरि जे छोटे अल्फाज़, नंढे अल्फाज़ में चइजे त ज़ाहिर इंटरनेशनली सेटिंग फ़िलहाल सिर्फ़ु ISAF ऐं गाज़ा ऐं इन जे करे हिकिड़ी वॾी इंपॉर्टेंस बि आहे। अॼु मार्को रूबियो साहब बि चयो त पाकिस्तान इज़ द की इफ़ पाकिस्तान अग्रीज़ फॉर दिस। माना इफ़ पाकिस्तान डज़न एग्री फॉर दैट त पोइ फोर्स शायदि थिए ई कोन। हाणे छा चयूं त पाकिस्तान इज़ द की, उन्हनि चयो पाकिस्तान की आहे हिन सॼे मामले में। पर ॻाल्हि इहा आहे जो रेजिस्टेंस पाकिस्तान जे अंदरां इन शइ जी किथे फील थींदी? सर वो तो लाइन मिलंदी त रेजिस्टेंस में ॾेई छॾींदा। आऊं इंसान मूंखे सम्झ नथो अचे त छो मुखालफ़त कजे। अगरि पाकिस्तान ही इज़राइल खे ॻाल्हि न वणंदी, पाकिस्तान जे त हर लिहाज़ खां फेवर में आहे। अगरि हुते वञे थी ऐं टारगेट हमास खे मारणो न आहे, हुते हिकिड़ी रिस्टोर करणु, त इज़राइल जे भर में अगरि हिकिड़ो मुस्लमान न्यूक्लियर मुल्क अची वेही रहंदो पाकिस्तान इज़राइल जे पाड़े में, त हिन सां तकलीफ़ इज़राइल खे थियणु खपे। लाइकवाइज़ पाकिस्तान जी मिडल ईस्ट में हिकिड़ी स्ट्रेटेजिक इम्पोर्टेंस वधी वेंदी। ही हिन ख़िते मां, साउथ एशिया मां असीं निकिरी हुन पासे हलिया वें। टी ॻाल्हि त असां अमेरिका जे बिल्कुलु असां त ओढ़ा ई थी वेंदासीं, अमेरिका लाइ जहिड़ो इजिप्ट थी वियो। सो सम्झ नथो अचे मुखालफ़त, लेकिन तव्हां टाइम ख़तमु पियो थिए। हिकिड़ी शइ तव्हांजे टॉपिक्स खां हटी करे अॼु की नंढड़ी ख़बर आई त जाती शहर में, ठठे सामुंडी इलाइक़े में, उते सवे माण्हू निकिता ऐं हिकिड़ो वॾो मूं ॾिठो त डिसेंट क्राउड हो, वॾो हुजूम हो, जेके जुलूस कढनि पिया मंशियात जे ख़िलाफ़। त मूंखे ॾाढी हिकिड़ो उत्साह मिलियो त माण्हुनि पंहिंजे मुंहुं हिकिड़ी जुलूस कढियो आहे। इहो मुंहिंजी ख़्वाहिश मंशियात जे ख़िलाफ़। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ईअं हिनखे अगरि सॼे सिंध में माण्हू ऑन देयर ओन, प्रेशर त क्रिएट थींदो न, ख़तमु न थी वेंदी मंशिया, लेकिन माण्हू पंहिंजी कावड़ ऐं ख़्वाहिश ॿई ॾेखारीनि न, त हुननि जी नस्लनि खे तबाह कनि पिया ही मंशियात फ़रोश। पोइ उन्हनि जो, छाकाणि जी एतिरी मज़बूत हिननि जे पोयां क़ुवतूं आहिनि, एतिरो पैसो आहे त जेसिताईं माण्हू पंहिंजी नस्लनि, नौजवाननि ऐं पंहिंजी माशरे जी पाण मालिकी न कंदा, त मूंखे जाती जे माण्हुनि जी मुर्सी कई, मूंखे ॾाढी ॻाल्हि वणी, त मूं चयो हुनजो ज़रूरु इज़हार कयां। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।